साईं ये गज़ल डॉक्टर मुनीर अब्बास साहब जी फरमाइश थे साईं अब्दुल गफ़ार तबस्सुम जो ये गज़ल असां पेश कयूं था नई कंपोजिशन में ऐं साजन के इहो ख़ासि डेडिकेट कयूं था अब्बासी म्यूज़िक स्टूडियो जे तरफ़ां। हवा ज़िंदगीअ जूं उॾारूं त ॾिस हवा ज़िंदगीअ जूं उॾारूं त ॾिस रंग ख़ुशबू हवा महक सारियूं त ॾिस रंग ख़ुशबू हवा महक सारियूं त ॾिस हवा ज़िंदगीअ जूं उॾारूं त ॾिस हवा ज़िंदगीअ जूं उॾारूं त ॾिस। मुर्की मेहंदी हणे हथ में पोपट झले ओ मुर्की मेहंदी हणे हथ में पोपट झले मुंद खे चाई जो उॾारूं त ॾिस मुंद खे चाई जो उॾारूं त ॾिस हवा ज़िंदगीअ जूं उॾारूं त ॾिस हवा ज़िंदगीअ जूं उॾारूं त ॾिस रंग ख़ुशबू हवा महक सारियूं त ॾिस रंग ख़ुशबू हवा महक सारियूं त ॾिस हवा ज़िंदगीअ जूं उॾारूं त ॾिस हवा ज़िंदगीअ जूं उॾारूं त ॾिस। मुंद ककरियूं कणियूं इंड लथ कहकशां ओ मुंद ककरियूं कणियूं इंड लठ कहकशां कंहिं नज़र जूं नयूं नक्शकारियूं त ॾिस कंहिं नज़र जूं नयूं नक्शकारियूं त ॾिस हवा ज़िंदगीअ जूं उॾारूं त ॾिस हवा ज़िंदगीअ जूं उॾारूं त ॾिस। जा विख विख ते मौसम छटींदी वई हुअ जा विख विख ते मौसम छटींदी वई उन जे मुर्क में गई मल्हारूं त ॾिस उन जे मुर्क में गई मल्हारूं त ॾिस हवा ज़िंदगीअ जूं उॾारूं त ॾिस हवा ज़िंदगीअ जूं उॾारूं त ॾिस। मोर मौसम तबस्सुम प्रभु के पई मोर मौसम तबस्सुम प्रभु के पई डेल बरखा नचे नृतकारियूं त ॾिस डेल बरखा नचे नृतकारियूं त ॾिस हवा
ज़िंदगीअ जूं उॾारूं त ॾिस ऐं हवा ज़िंदगीअ जूं उॾारूं त ॾिस रंग ख़ुशबू हवा महक सारियूं त ॾिस रंग ख़ुशबू हवा महक सारियूं त ॾिस ऐं हवा ज़िंदगीअ जूं उॾारूं त ॾिस ऐं हवा ज़िंदगीअ जूं उॾारूं त ॾिस